नामंजूर। मालिक रियाज मुर्दाबाद। तपेदार मुर्दाबाद। बैरिया टाउन नामंजूर। बैरिया टाउन नामंजूर। मालिक रियाज नामंजूर। ग्रीन सिटी जामशोरो ग्रीन सिटी जामशोरो। ग्रीन सिटी जामशोरो नामंजूर। ग्रीन सिटी जामशोरो नामंजूर। ग्रीन सिटी जामशोरो नामंजूर। बैरिया टाउन नामंजूर। सिंध जे ज़मीन ते वालार। सही है बैरिया ग्रीन सिटी ज़मीननि ते वालार। जानशोरे जे ज़मीननि ते वालार। सिंध जे ज़मीननि ते वालार। मलिक रियाज़। मलिक रियाज़। मुराद जाफ़र विलेज में इंडिजिनस राइट्स अलायंस सिंध जो हिकिड़ो अज़ीम मीटिंग थी गुज़रियो आहे, जंहिंमें तमामु सीनियर जेके उहिदेदार हुया सभु उन में मौजूदु हुया। मीटिंग खां बाद साईं असां हींअर दोस्त सभु गॾु आहिनि। अचो त हिननि खां थोरो हिन बाबति वधीक तफ़सील वठूं। साईं इलाही बख़्श ॿिए सां गॾु आहे। साईं खां पुछूं साईं अॼोकी हिन मीटिंग जे बारे में तव्हां ॿुधाईंदा छा तय थियो आहे, मुस्तक़बिल में छा प्लान आहे? अदा अॼु असांजी मीटिंग जेका हुई बैरिया टाउन ख़िलाफ़ हुई, ऐं ख़ासि करे ग्रीन सिटी जंहिंजा 523 एकड़ ज़मीन हिन खे गैर क़ानूनी तौर ते ॾिनी वई आहे, जंहिंजे लाइ अॼु असांजो ख़ासि इजलास हो। ऐं उन में असां इहो तय कयो आहे त असां मरहलावार जेका तहरीक हलाईंदासीं। ऐं पहिरें मरहले में असां अंगारे ते हिते मेमण ॻोठ में असांजो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो, जंहिंजो असां हिन तव्हांजे गबोल मीडिया जे थ्रू सॾु ॾियूं था सिंध जे बाशऊर माण्हुनि खे। कराची में जेके ख़ासि करे जेके इंडिजिनियस आहिनि उन्हनि खे असां इहा अपील था कयूं त पंहिंजो वजूद बचायो, पंहिंजे मोरड़े जे माग खे बचायो। हिन मांगर मच्छ हिन बैरिया टाउन ऐं मलिक रियाज़ ख़िलाफ़ मैदान ते अचो, जे न त अव्हांजो हशर इहो थींदो जेको हिन वक़्तु फ़लस्तीन में आहे, जेको इसराइल उन्हनि सां करे रहियो। तंहिं करे तव्हां पंहिंजा ॿार बच्चा नंढा पोड़ा वठी करे अचो मैदान ते ऐं रोड रस्ता बंदि करे हिन बैरिया टाउन ऐं मलिक रियाज़ जे ख़िलाफ़ मैदान अमल में अचो। महिरबानी।